अमरीका ईरान जो फायरबंदी में वादत इतफाक की दावा, ईरान की तरदीद। तुर्क ख़बरू इदारे दावा किया है त अमरीका ईरान जंगबंदी में 60 ॾींहनि जी वादत इतफाक कंदे टियाकड़नि खे आगाह करे छॾियो। ॿई मुल्क पैगामनि जी मटासिता करे रहिया आहिनि। सीनियर ईरानी उहिदेदारनि जंगबंदी में वादत इतफाक वारनि ख़बरनि जी तरदीद करे छॾी। ईरानी ज़रियनि जो चवणु आहे त सीज़ फायर वधाइण ते ॻाल्हि ॿोल न थी रही आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप तरफा हिकु भेरो ॿीहर हुर्मुज़ सुरंग ते मुकमल कंट्रोल जी दावा। संदसि चवणु आहे त ईरान तबाह थी चुको आहे। उन वटि का नेवी ऐं फिज़ाइया नाहे। पासदाराने इनक़लाब ख़त्म थी चुकी। शुक्र आहे ईरान हाणे विचो भचो बदमाश नाहे रहियो। माण्हू अमेरिकी नाकाबंदी खे लोही भित जो नालो ॾेई रहिया आहिनि ऐं ईरान उन लोही भित ख़िलाफ़ कुझु बि नथो करे सघे। तुर्क सदर रजब तय्यिब एर्दोगान मक्का दिफ़ाई मुआहिदे में वधीक मुल्कनि जे शामिल थियण लाइ पुरुमीद। संदसि चवणु आहे त हीउ मुआहिदो सिर्फ़ 3 मुल्कनि ताईं महदूद नाहे। उमीद आहे त उहो मुआहिदो वसी थींदो। शायदि अहिड़ियूं हालतूं पैदा थियनि जो ख़िते जा सभु मुल्क उन दायरे में मुतहद थी वञनि। हुकूमत पेट्रोल 94 पैसा सस्तो ऐं डीज़ल 54 पैसा फ़ी लीटर महांगो करे छॾियो। पेट्रोल 324 रुपया 98 पैसा ऐं डीज़ल जी क़ीमत 382 रुपया 79 रुपया फ़ी लीटर मुक़रर। नोटिफिकेशन जारी। कराची में नौजवान मीर रज़ा जे मुबैना क़त्ल जी जांच जारी। पुलिस मुराद डिजिटल सबूत NCCI हवाले करे छॾिया। पुलिस मीर रज़ा जे मोबाइल फोन ऐं डिजिटल वॉच वालिदैन जी मौजूदगी में एजेंसी हवाले कई। पुलिस जो चवणु आहे त NCCI मोबाइल फोननि ऐं डिजिटल वॉच जी फॉरेंसिक कंदी। सिंध बार काउंसिल ऐं सिंध हाई कोर्ट बार जे सीनियर वकील अॻवाणनि जो चवणु आहे त सिंध जो विरहाङो कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। जेकॾहिं इन मंसूबनि जी ज़रूरत आहे त उन लाइ पार्लिमानी तरीक़ेकार इख़्तियार कयो वञे। दुनिया में आबादी में वाध जी बुनियाद ते नवां मुल्क ठहणु शुरू थिया त दुनिया जो इंतज़ाम कीअं हलंदो। सिर्फ़ आबादी में वाध खे बुनियादी बणाए मुल्क या सूबनि जे वहदतनि जो विरहाङे वारो फ़ैसिलो मुनासिब अमल नाहे। ऐं दोदापुर भरिसां बेकारी केनाल कोटड़ी शाख ताजा शाख ऐं बुरड़ा शाख के घारा 100 एकड़ सारियालो फसल पाणी हेठि अची वियो। बेकारी केनाल के ॻोठ पीर बख्श बुलेदी वटां 100 ऐं ॻोठ परवेज़ जमाली भरिसां 50 फुट जा 2 घारा पइजी विया। ताजा शाख के गुलाब एरी भरिसां 15 फुटनि जो घारो पइजी वियो। कोटड़ी शाख के ॻोठ बख्शण ब्रोही ऐं बुरड़ा शाख के मीरापुर भरिसां 15 फुटनि जा घारा। STO आपाशी जो चवणु आहे त मशीनरी मोकिली आहे। जल्द घारा बंदि कया वेंदा।